सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जन्म ए जीवन ये अलग अलग चीज हुआ है। जन्म असांखे रहमत या कर्मनि सां मिलंदो आहे ऐं जीवन उहो असांखे बणाइणो पवंदो आहे। कोई जीवन असां पंहिंजो साफ़ सुखियो ॾिसणु चाहींदा आहियूं ऐं जेके कर्म हूंदा आहिनि उहे जेके असां सां लाॻापियल हूंदा आहिनि उहे लॻंदा ई आहिनि त असांजा कर्म आहिनि, पर हक़ीक़त में असां सभिनी जा मिलियल जुलियल कर्म हूंदा आहिनि। असां के कर्म भोगणींदा आहियूं ऐं कन कर्मनि जो हिसाब वठण ईंदा आहिनि। जीअं असांजो अकाउंट हूंदो आहे, असां कोई कारोबार कंदा आहियूं, पंहिंजे कुझु बि कंदा आहियूं त पोइ उते लाणा ॾियणी ॿई हूंदा आहिनि। डेबिट बि हूंदो आहे, क्रेडिट बि, ॿई खाता हूंदा आहिनि। कंहिंखो वठिणो हूंदो आहे, कंहिंखे ॾियणो हूंदो आहे ऐं असां सम्झो सिर्फ़ु असांजा कर्म हक़ीक़त में उहो सभु असांजे कर्मनि सां ॿधल हूंदा आहिनि ऐं असां बाक़ी जेके बि जनम ऐं जीवन हूंदा आहिनि इंसान खे छॾे करे उन्हनि जा कर्म उन्हनि खे जेको खातो मिलंदो आहे उहो महदूद हूंदो आहे, लिमिटेड हूंदो आहे। सत्कर्म, चङाई, सिमरन, इहे सभु उन सां ई लॻा पियल सभु चीज़ूं आहिनि। ऐं उनजी शुरूआत खां वेंदे करना है। घर में असां थोड़ी बि खिचखिचाहट में बर्दाश्त न करे सघंदा आहियूं। असांजी चाहत हूंदी आहे त असां घर में सुकून, शांति, प्यार, मोहब्बत रहे। घर में असां जेतिरा बि मेंबर हूंदा आहियूं, अगर कंहिं हिकु भाती जो या मेंबर जो अमल ऐं हालत त पंहिंजी जॻह ते, पर कंहिंजो सिर्फ़ु थोरो मूड चङो न हुजे तॾहिं बि पूरो घर बौखलाइजी वेंदो आहे, सॼो घर एॾे ओॾे थी वेंदो आहे। तंहिंजे करे घर खे असां सभु ख़ुशि रखणु चाहींदा आहियूं। छाकाणि जेकॾहिं घर में सुकून ऐं शांति ऐं बहितरी आई त पोइ असां पूरे संसार खे बहितर करे वेंदा।